अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम सल्लि अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह सलातन व सलामन अलैका या सय्यदी या रहमतल लिल आलमीन। सुभानअल्लाह। ज़मीनो ज़मान तुम्हारे लिए, मकीनो मकान तुम्हारे लिए। सुभानअल्लाह। चुनीनो चुना तुम्हारे लिए, बने दो जहां तुम्हारे लिए। दहन में जुबान तुम्हारे लिए, बदन में जान तुम्हारे लिए। या रसूल अल्लाह हम आए यहाँ तुम्हारे लिए, उठे भी वहाँ तुम्हारे लिए। या रसूल अल्लाह हम आए यहाँ तुम्हारे लिए, उठे भी वहाँ तुम्हारे लिए, उठे भी वहाँ तुम्हारे लिए। सुभानअल्लाह। हम्दो सलात खबाद निहायती काबिल तज़ीम सदर महफिल मुर्शिद करीम स्टेट ते वेठल तमाम उलमाए किराम मशाइख़ इज़ाम सय्यिदो सादात व सामीनो हज़रात अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम सलाम। करोड़ा करम उन हालाए करीम जा जे असा के पंहिंजो महबूब मदनी मुजीब अरबी अजीब कायनात जो ताजदार यतीमन जो यार अड़िन जो आधार मिस्कीनन जो मददगार शाफिए महशर साकिए कोसर अम्मा आमना जो लाल हजरत अब्दुल्लाह जो लजपाल गरीबन जो गमखार मिस्कीनन जो मददगार जहानन जी जान साहिबे कुरान हर मुस्लिम जो ईमान मोहब्बत वारन जो शान रब पाक जो मेराज वारी रात मेहमान मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा खातमुल अंबिया सय्यदुल मुरसलीन इमामुल मुत्तकीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिनके पांजो पैगंबर ए महबूब बनाए। सुभानअल्लाह। तो मुझा दोस्तों अजीजो अजह मौजूद ते हिन फ़कीर के अर्ज करणो आ वह कायनात जे हबीब जे हुस्न इश्क मोहब्बत जी मुख्तसर झलकी। इन करे अचो तो सहाबाए किराम का पुछूं था तो मुझे महबूब जे मोहब्बत जो सबक सेखारियो।
साहबा का पुछूं था मुझे महबूब जा सभई सच्चा सहाबी हो असा के बुधायो तो मुझे महबूब जा चेहरे पाक जा जलवा कहिड़ी महिल ॾिठव। तो साहबा इकराम फरमाइन था कि अल्लाह पाक कुरान में तो फरमाए वद्दुहा वल्लैल इज़ा सजा। ए मुझा महबूब तुझे रुखे पाक जो कसम, तुझे हसीन जुल्फन जो कसम। हजरत जाबिर बिन सुमरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो एक रात असा महबूब मदीने वारे ताजदार जी सोबत में वेठा हूं ऐं उहा रात चांडो की रात आ ऐं चंड पंहिंजे जमाल में चमकी रहियो आ ऐं हेॾा मुझे महबूब मदीने वारे जो चमकंदड़ चेहरो पे इंजे चमकी रहियो हो ॼण महबूब जे पेशानीअ में चंड घुमी रहियो आ। न चई सुभान अल्लाह। फकीर तू सुस्त छो तो थी, तुझो फकीर तुझो हथ उन फकीर जे हथ में आ, तुझो पीर कामिल आ, तुझो हथ उन मीर जे हथ में आ जे हथन के करीम रब एडो कमाल वारो अता फरमायो हो जम सुनो मीर हिन हथ खणंदो हो बेड़ा पार। फकीर अर्ज कंदा हा ओ मुझा राणा रहबर हेड़ा पंध करे आया हूं कुछ त करीम जी बारगाह में ड्रेग कयो। राणो रहबर फरमाइंदो हो बच्चा अलाए केड़ी अदा महबूब रब जी बारगाह में असा जी पसंद अची वई आ तो हिन हथ खणो था। करीम चवे तो थियो ओ बच्चा जने महबूब चवे तो थियो तो उन सोने रहबर सा ड्रेग छाजी। जने करीम चवे तो थियो तो सोने रब सा ड्रेग छाजी। एडो कमाल वारो आ था जो मुर्शिद तो सुनो मी एडो कमाल वारो आ इन करे सुस्त न थियो चुस्त थी दिल खोले तो सुभान अल्लाह। हज़रत जाबिर बिन सुमरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो कहीं वक्त मु चंड खे पे ॾिठम, कहीं वक्त मु महबूब मदीने वारे ताजदार जे चमकंदड़ चेहरे खे पे ॾिठम, कहीं वक्त मु चंड खे ॾिठम, कहीं वक्त मु मदीने जे शहंशाह जे चमकंदड़ चेहरे खे पे ॾिठम। अचानक मुझे दिल में आवाज निकतो कि कोई मिसल नहीं बोलण दी। ओए चुप कर मेरे अली इथे जा नहीं बोलण। मुझे महबूब जा साहबा फरमाइन था तो मुझे महबूब जे चेहरे पाक मां इने नूर जू लाटू निकरी वजू हुदियूं एतरे कदर जो असा पांजे अखिन के हथ ॾेई ढके छॾींदा हासी त महबूब दिलबर जे दीदार जी झलक बर्दाश्त न करे। मुझे महबूब जा साहबा जॾहिं महबूब खे ॾिसंदा हा त ठरी पवंदा हा, जिस्म में जान अची वेंदी हन, चेहरा चमकी पवंदा हन, तकलीफ़ूं दूर थी वेंदियूं हन। अगर का तकलीफ़ ईंदी ही त घरनि मां निकिरी अची महबूब जी ज़ियारत कंदा हा त तकलीफ़ूं ख़त्म थी वेंदियूं। हाँ हाँ मुझे महबूब जा साहबा महबूब ते कुर्बान थींदा हा, जान जो नज़रानो पेश कंदा हा, बच्चा बार कुर्बान करे छॾींदा हा, धन दौलत कुर्बान करे छॾींदा हा, माल मिल्कत कुर्बान करे छॾींदा हा, अबो अमर कुर्बान करे छॾींदा हा। अगर महबूब जो हुक्म थींदो हो त हैदर चहिरो जान लबैक चई हाज़िर थी वेंदो। सुभान अल्लाह। महबूब आराम फरमाइंदा हन असर नमाज हैदर करार जी कदा थी वेंदी आ। जॾहिं महबूब उथंदा हन फरमाइंदा हन अली नमाज छो न पढ़ियई। अर्ज़ कंदो आहे ओ मुंहिंजा राणा रहबर मूंखे ख़बर हुई अगर अवां उथंदव लथल सिज खे आंगुर जे इशारे सां वापसि कंदव त हे अली असर नमाज कदा थियल अदा करे वठंदो ऐं दुनिया वारनि खे ॿुधाए छॾींदो कि मुहब्बत रसूल में अगर नमाज वञे त पई वञे मगर महबूब जो हुक्म वञे। सुभान। तो मुझा सुना मुझे महबूब के करीम रब एडो कमाल वारो ता फरमायो आ, एडो हसीनो जमील ठायो थई। मुझे महबूब जो तो को मट्टी ना है ना, मुझे महबूब जो तो मट्टी ना है, मुझे महबूब जे गुलामन के एडो कमाल वारो ठायो थई। इमाम मोहम्मद हुजूर जो गुलाम आ, गुलामन जो गुलाम आ, एडो हसीनो जमील चेहरे जो मालिक हो जो शख्स हिकिड़ो दफ़ो नखे ॾिसंदो हो त पोइ दिलि चवंदी ही पियो ॾिसां। इमाम मोहम्मद कॾहिं बाज़ार मां गुज़री रहियो आहे, उनजे शागिर्दनि ॾिठो इमाम मोहम्मद बाज़ार मां गुज़री रहियो आहे। अचो दुनिया वारो अॼु इमाम मोहम्मद बाज़ार मां गुज़री रहियो आहे। उनजो अची दीदार कयो, उते हिकु ईसाई बीठल हो, वो चवण लॻो छा हे उहो मोहम्मद आहे जंहिंजो तव्हां कलमो पढ़ंदा हो। उन्हनि चयुसि न न हे उहो मोहम्मद न आहे, हे उन मोहम्मद जे गुलामनि जो गुलाम आहे ऐं फ़िक़ह जो वॾो इमाम आहे। त हू कलमो पढ़णु शुरू करे छॾियो।
ईसाई कलमो पढ़ण शुरू करे ॾिनई पुछन से अबा तू त ईसाई आ तू कलमो छो पे पढ़ी ईसाई चयो ओ पुछण वारा तू मुखा पुछी तो मां कलमो छो पढ़ियो आ ओ पुछण वारा पुछी तो मां कलमो छो पढ़ियो आ अगर नंढे मोहम्मद जो इहो कमाल आ जो मुझे अखन ॾिसी मुझी ज़बान कलमो पढ़ण शुरू करे ॾिनो आ ओ पुछण वारा अगर मुझे चेहरे अगर नंढे मोहम्मद जो इहो कमाल आ त वॾे मोहम्मद जो छा जमाल हूंदो इन करे के शाह खूब फरमायो आ कि हर कोई फिदा है बिन देखे हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा जब हुस्न था उनका जलवा नमा अनवार का आलम क्या होगा अल्लाह पाक खां दुआ आ जेको चयो ऐं ॿुधायो उनते अमल करण जी तौफीक अता फरमाए व आखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।